बिशा में मजहबी रवादारी जो आला मिसाल कायम कंदे हिंदू बिरादरी तरफ़ां मातमी जुलूसन में शामिल हज़ारे मोमिन ला न्याज़ ऐं मिठी सबील जो एहतमाम कयो वियो आहे। अंजुमन ग़ुलामाने अहल बैत ऐं अंजुमन शियाने हैदर करार खंदक कमेटी तरफ़ां अलॻि अलॻि मातमी जुलूस बरामद कया विया। सीना ज़नी नोहा ख़्वानी मातमदारी करे या हुसैन जूं सदाऊं बुलंद कई वयूं। हिंदू पंचायत पारां मजहबी रवादारी जो आला मिसाल कायम करे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे न्याज़ ऐं मिठी सबील जो एहतमाम करे मातमी जुलूसनि में तक़सीम कयो वियो ऐं दीवान गागन दास प्रकाश सिंह अमित कुमार ॿियनि जी अॻवानी में हिंदू बिरादरी जे नौजवाननि पारां कारो वेस पाए मातमी जुलूस में शिरकत कई वई। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त करे मटियारी ज़िले जा इज़ाफ़ी एहलकार ऐं बम डिस्पोजेबल अमलो बि मातमी जुलूसनि में मुक़ररु कयो वियो। हिंदू बिरादरी जे अॻवाननि दीवान गागन दास ऐं प्रकाश सिंह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 30 सालनि खां मातमी जुलूसनि जी ड्यूटी ॾेई रहिया आहियूं। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ग़म हर इंसान खे आहे। असीं बि मातमदारी में शामिल आहियूं। इहा ड्यूटी सदाईं जारी रहंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।